आऊज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। तमाम ॾिसण ऐं ॿुधण वारनि खे अस्सलाम वालेकुम। दोस्तो असीं पंहिंजे पार्ट ऑफ स्पीच जे कोर्स खे वधाईंदे हिकु ॿी क्लास सां हाज़िर आहियूं ऐं हिन क्लास में असीं प्रीपोज़िशन खे डिटेल में पढ़ंदासीं। त अॼु जी क्लास असांजी मुश्तमिल हूंदी प्रीपोज़िशन ते। त हिन क्लास में असीं प्रीपोज़िशन जे मुतलिक़ पढ़ंदासीं। त गॾोगॾु असीं काइंड्स ऑफ प्रीपोज़िशन खे पिणु डिटेल में डिफाइन कंदासूं। अॼु जी क्लास हमेशा वांगुरु सिंधी ज़ुबान में हूंदी। त हिन क्लास खे असीं स्टार्ट ई कंदा आहियूं, लेकिन इन खां पहिरीं असांजी तव्हां सां हिकु गुज़ारिश हूंदी त जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नया महिमान आहियो त पंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करो, साथ बेल आइकन जे बटन ते क्लिक करियो त जीअं अव्हांखे असांजी नेक्स्ट अचण वारी वीडियो जी नोटिफिकेशन मिली सघे। जेकॾहिं तव्हांखे हीअ वीडियो पसंदि अचे त हिन सिचुएशन में अव्हां हिन वीडियो खे ज़रूरु लाइक कजो ऐं पंहिंजे अज़ीज़नि ॾांहुं शेयर पिणु कजो। त अॼु जी क्लास खे स्टार्ट कंदा आहियूं। हाणे असांजे हर स्टूडेंट जे दिमाग़ में बसि इहो ई सुवालु ईंदो त प्रीपोज़िशन चवनि छा के था। चलो असां वटि को एग्ज़ाम्पल अची वञे या को असां वटि सेंटेंस अची वञे त असांखे कीअं ख़बर पवंदी त हिन सेंटेंस में उहो लफ़्ज़ कहिड़ो आहे जेको प्रीपोज़िशन जो आहे। इहो सभु असां डिटेल में तव्हांखे सम्झाईंदासीं, एग्ज़ाम्पल कराईंदासीं, लेकिन इन खां पहिरीं वरी बि हिकु दफ़ो चवंदासीं त वीडियो खे लाइक ज़रूरु कजो। त स्टार्ट कंदा आहियूं पंहिंजे हिन क्लास खे। सभ खां पहिरीं त असां वटि सुवालु आहे व्हाट इज़ प्रीपोज़िशन। त प्रीपोज़िशन आहे छा? चलो इन खे असीं सम्झंदा आहियूं त प्रीपोज़िशन आहे छा। इन लाइ आउं हिकु सादी डेफिनेशन इस्तेमालु कंदसि त जीअं अव्हांखे सम्झ में अची सघे ऐं अव्हांजो प्रीपोज़िशन जो कॉन्सेप्ट क्लियर थी सघे। इन खां पोइ आउं जेको आहे सो एग्ज़ाम्पल में पिणु तव्हांखे सम्झाईंदसि। सभ खां पहिरीं डेफिनेशन खे ॾिसूं था। डेफिनेशन कुझु हिन तरह ते आ प्रीपोज़िशन इज़ ऑन इम्पॉर्टेंट पार्ट ऑफ द इंग्लिश लैंग्वेज। It is used to show our relationship between the noun and pronoun in a sentence. प्रीपोज़िशन हिकु ख़ासि पार्ट आहे अंग्रेज़ी ज़ुबान जो। इहो हमेशा इस्तेमालु कयो वञे थो नाउन ऐं प्रोनाउन जे तालुक़ ॾेखारण खे। यानी कि प्रीपोज़िशन असां हिकु अहिड़े लफ़्ज़ खे चवंदा आहियूं जेको नाउन ऐं प्रोनाउन जो तालुक़ ॾेखारे। त अहिड़े लफ़्ज़ खे असीं चवंदा आहियूं प्रीपोज़िशन। उमेद कंदा आहियूं तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो त प्रीपोज़िशन आहे छा। प्रीपोज़िशन हिकु अहिड़ो लफ़्ज़ आहे जेको नाउन ऐं प्रोनाउन जो तालुक़ ॾेखारे। त उन्ही लफ़्ज़ खे असीं चवंदा आहियूं प्रीपोज़िशन। चलो इन खे मिसाल में सम्झंदा आहियूं वधीक ऐं तव्हांखे असीं इहो पिणु सम्झायूं त मिसाल मां यानी कि अव्हां वटि को सेंटेंस अची वञे त तव्हां कीअं सम्झाए सघो था त हीअ लफ़्ज़ प्रीपोज़िशन जो आहे। चलो असां वटि हिते हिकु मिसाल आहे। हिते मिसाल कुझु हिन तरह ते आहे, ही सेट ऑन द चेयर। हिते असां वटि हिकु सेंटेंस आहे। हिन सेंटेंस में असांखे इहो मालूम करिणो आहे त प्रीपोज़िशन जो हिते लफ़्ज़ कहिड़ो आहे। हिते असांखे डेफिनेशन छा पई चवे त नाउन ऐं प्रोनाउन जो रिलेशनशिप ॾेखारे। हीअ असांजो थी वियो प्रोनाउन ऐं जेको आहे सो चेयर हिकु कंहिं शइ जो नालो आहे त इहो असांजो थी वेंदो नाउन। हीअ आहे प्रोनाउन ऐं जेको आहे सो नाउन। इन ॿिन्ही जे दरमियान जेको रिलेशन ॾेखारे उन लफ़्ज़ खे असीं चवंदा आहियूं प्रीपोज़िशन। सेट वेहण असांजो थी वेंदो वर्ब आहे। असीं वर्ब पोयां पढ़िया आहियूं त सेट असांजो थी वेंदो वर्ब। इहो असांजी प्रीपोज़िशन थी नथो सघे। त हिते लफ़्ज़ बचो ऑन द, तीअं आर्टिकल आहे त ऑन असांजो थी वेंदो प्रीपोज़िशन। ॾिसो केॾो सिंपल आहे। त इन खे असीं प्रीपोज़िशन चवंदा आहियूं। जेकॾहिं असांजा पार्ट ऑफ स्पीच क्लियर हूंदा त असांखे ख़बर पइजी वेंदी। जीअं त हिते ॾिसो ही एंड चेयर इहे ॿई थी विया नाउन ऐं प्रोनाउन। सेट असांजो थी वेंदो वर्ब, ऑन असांजो थी वेंदो प्रीपोज़िशन, दात आहे आर्टिकल। उमेद कंदा आहियूं तव्हांखे एतिरे ताईं कॉन्सेप्ट ज़रूरु क्लियर थी वियो हूंदो। हाणे असीं हलूं था काइंड्स ऑफ प्रीपोज़िशन ॾांहुं। त प्रीपोज़िशन जा केतिरा काइंड आहिनि ऐं उहे कहिड़ा आहिनि ऐं उन्हनि खे असीं छा चवंदा आहियूं, कीअं पढ़ंदा आहियूं। इन लाइ असां हिते चवंदासीं देयर आर 5 डिफरेंट टाइप्स ऑफ प्रीपोज़िशन। प्रीपोज़िशन जा जेके आहिनि सो 5 मुख़्तलिफ़ टाइप हूंदा आहिनि। उहे कहिड़ा हूंदा आहिनि चलो उहो पिणु असीं ॾिसूं था। हिते असां वटि आहे नंबर 1 सिंपल प्रीपोज़िशन, नंबर 2 डबल प्रीपोज़िशन, नंबर 3 कंपाउंड प्रीपोज़िशन, नंबर 4 पार्टिसिपल प्रीपोज़िशन, नंबर 5 फेज़ प्रीपोज़िशन। ही कुछ 5 टाइप्स आहिनि प्रीपोज़िशन जा। हाणे असीं इन खे 1 बाय 1 करे डिटेल में तव्हांखे डिफाइन करे ॿुधायूं था त इहे कहिड़ा आहिनि ऐं इन्हनि खे असीं कीअं सम्झी सघूं था।
हिते असां वटि सभ खां पहिरीं आहे प्रीपोजिशन जो हिकु काइंड जंहिंखे असीं चवंदा आहियूं सिंपल प्रीपोजिशन। इहो कहिड़ो आहे, इन जी हिकु डेफिनेशन असां तव्हांखे ॿुधायूं था, सम्झायूं था त सिंपल प्रीपोजिशन कहिड़ो हूंदो आहे। इन लाइ हिते हिकु आहे सिंपल प्रीपोजिशन आर वर्ड्स लाइक इट, फॉर, इन, ऑफ, ऑन, और ETC। त ही जेके बि लफ़्ज़ आहिनि इहे मिसाल आहिनि सिंपल प्रीपोजिशन जा। अच्छा, सिंपल प्रीपोजिशन असां इस्तेमालु छा लाइ कंदा आहियूं? इन लाइ हिते हिकु लाइन आहे, दीज कॉमन प्रीपोजिशन कैन बी यूज़ टू डिस्क्राइब अ लोकेशन, टाइम आर प्लेस। ही लफ़्ज़ असां इस्तेमालु कंदा आहियूं लोकेशन ॿुधाइण लाइ, टाइम ॿुधाइण लाइ ऐं जेको आहे सो जॻह ॿुधाइण लाइ। त इन्हनि टिनी जॻहियुनि खे ॿुधाइण लाइ असां प्रीपोजिशन जे सिंपल जो इस्तेमालु कंदा आहियूं। अच्छा, इन खे असीं सेंटेंस जी मदद सां वधीक तव्हांखे डिटेल में सम्झायूं था। असां वटि कुझु सेंटेंस आहिनि। सेंटेंस हिन तरह ते आहिनि, ही सेट ऑन द चेयर, जेको असीं ऑलरेडी पोयां सम्झाए आया आहियूं। त हिते जेको आहे सो ही प्रीपोजिशन आहे। हाणे असांखे इहो मालूम करिणो आहे त ऑन हिते असांखे छा पियो ॿुधाए, लोकेशन ॿुधाए पियो, चेयर ॿुधाए पियो या प्लेस ॿुधाए पियो। ऑन जेको आहे सो चेयर त असांजी थी वेंदी जॻह, जेको आहे सो जाइ थी वेंदी। ऑन यानी लोकेशन ॿुधाए पियो त जेको आहे सो ही छा ते वियो त इन जी वेहण जी लोकेशन कहिड़ी आहे, या वरी इन जी प्लेस बि चई सघो था, इन जी जॻह कहिड़ी आहे, जॻह ते इन जी चेयर थी वेंदी। त लोकेशन असांजो थी वेंदो ऑन। इन खां अलावा हिते ॾिसो ॿ में वधीक मिसाल आहिनि। त देयर इज़ सम मिल्क इन द फ्रिज, फ्रिज में जेको आहे सो खीर आहे। त लोकेशन आहे, इन असांजो थी वेंदो लोकेशन। त इन खे असीं चवंदासीं सिंपल प्रीपोजिशन। हाणे असीं ॻाल्हि कंदासीं नंबर 2 जी, जंहिंमें असां वटि आहे डबल प्रीपोजिशन। डबल प्रीपोजिशन छा आहे, चलो इन खे सम्झूं था। इन लाइ हिते हिकु निटी लाइन आहे जंहिंमें चयो आहे डबल प्रीपोजिशन आर टू सिंपल प्रीपोजिशन्स यूज़ टुगेदर ऑफ्टन इंडिकेटिंग डायरेक्शन। अच्छा, हाणे इन में ॻाल्हि करे पियो त असां जॾहिं डायरेक्शन जे मुतलिक़ इशारो करियूं त इन खे असीं जेको आहे सो सिंपल प्रीपोजिशन जा ॿ पार्ट पाण में जॉइन करे इहो लफ़्ज़ ठाहींदासीं, तंहिंखे असीं चवंदा आहियूं डबल प्रीपोजिशन। हाणे उहो सिंपल हो, डबल लफ़्ज़ डबल मां ई सम्झी विया हूंदा त इन जो मतिलबु छा आहे। चलो मिसालनि जी मदद में असीं डिटेल में सम्झूं था। ही कुझु मिसाल आहिनि इन जा, इन टू, अपॉन, आउट टू, आउट ऑफ, फ्रॉम, विदिन। ही जेके लफ़्ज़ आहिनि इहे लफ़्ज़ आहिनि डबल प्रीपोजिशन जा। हाणे हिकु दफ़ो ॿीहर सम्झायूं त डबल प्रीपोजिशन जो मतिलबु छा आहे। डबल प्रीपोजिशन जेको आहे सो असीं का बि डायरेक्शन खे जेको आहे सो इंडिकेट करण लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। जीअं हिते मिसाल में आहे, मिसाल कुझु हिन तरह ते आहे, शी नेवर लीव्स विदाउट हर फोन। जेको आहे सो ही पंहिंजे फोन खां सवाइ रही नथी सघे। हिते ॾिसो इंडिकेट करे पियो, इशारो करे पियो किन फोन जी तरफ़। हिते जेको आहे सो विदाउट इशारो करे पियो फोन जी तरफ़। त इन खे असीं चवंदासीं ही जेको आहे सो डबल प्रीपोजिशन जो लफ़्ज़ आहे। उमेद कंदा आहियूं एतिरे ताईं तव्हांखे क्लियर थी चुको हूंदो। अच्छा, हाणे हलूं था नंबर 3 ॾांहुं। नंबर 3 में असां वटि आहे कंपाउंड प्रीपोजिशन। कंपाउंड प्रीपोजिशन छा आहे? कंपाउंड प्रीपोजिशन कंसिस्ट ऑफ 2 और मोर वर्ड्स। कंपाउंड प्रीपोजिशन जेको आहे सो कंसिस्ट हूंदो आहे 2 या ॿिनि खां वधीक लफ़्ज़नि ते। यूज़ली अ सिंपल प्रीपोजिशन, जी हमेशह वांगुरु जेको आहे सो सिंपल प्रीपोजिशन एंड अदर वर्ड्स टू कन्वाए लोकेशन। इहो पिणु जेको आहे सो लोकेशन जे हिसाब सां ई चवनि था। इन में ऐं जेको आहे सो डबल प्रीपोजिशन में एॾो ख़ासि जेको आहे सो फ़र्क़ु न आहे। इन एडिशनल टू थी वियो, ऑन बिहाफ ऑफ, ऐं जेको आहे सो इन द मिडल ऑफ थी वियो। ही कुझु एग्ज़ाम्पल आहिनि कंपाउंड प्रीपोजिशन जेके हिन सेंटेंस में ॾिसी सघो था। ही जेको आहे सो कंपाउंड प्रीपोजिशन ऐं जेको आहे सो असां पोयां डबल प्रीपोजिशन सेम हूंदा आहिनि। त इन खे डिटेल में जेको आहे सो एक्सप्लेन नथो करां। हाणे असीं कंदासीं ॻाल्हि चौथे नंबर जी, जंहिंखे डिटेल में तव्हांखे डिफाइन करे ॿुधायां थो। चौथे नंबर ते असां वटि आहे पार्टिसिपल प्रीपोजिशन। त पार्टिसिपल प्रीपोजिशन छा हूंदी आहे, इन लाइ कुझु हिते एग्ज़ाम्पल आहिनि ऐं हिकु जी डेफिनेशन आहे। पार्टिसिपल प्रीपोजिशन हैव एंडिंग सच एज एंड, ईडी एंड इंग। पार्टिसिपल प्रीपोजिशन जेको आहे सो हमेशह हिकु अहिड़ो लफ़्ज़ हूंदो आहे जेको ख़तमु थिए थो ईडी ते या वरी ING ते। जीअं हिते कुझु मिसाल आहिनि, कंसिडरिंग ऐं इन खां अलावा ड्यूरिंग, प्रोवाइडेड। हीअ जेको आहिनि सो कुझु लफ़्ज़ आहिनि जेके आहिनि पार्टिसिपल प्रीपोजिशन जा। हाणे इन में ॾिसो त हिते कंसिडरिंग जो आहे, हिते ING जेको अचे पियो, ड्यूरिंग में ING अचे पियो ऐं प्रोवाइडेड में जेको आहे सो ED अचे पियो। सॉरी, हीअ त थी वियो आहे वर्ब। जी हा, वर्ब त आहिनि, लेकिन इन खे जेको आहे सो असीं
पार्टिसिपल प्रीपोजिशन चवंदा आहियूं। कीअं चवंदा आहियूं इन जो इस्तेमालु करे ॿुधायो सर। चलो ॾिसो हाणे इन जो इस्तेमालु कुझु हिन तरह ते आहे। द डॉग कीप फॉलोइंग हिम होम। हिते ॾिसो कीप असांजो वर्ब अची वियो। वर्ब खां पोइ फॉलोइंग ॿ वर्ब त पाण में मिली नथा सघनि, ॿ वर्ब हिकु ई दफ़ा इस्तेमालु नथा करे सघूं। त हिते फॉलोइंग जेको असांजो थी वेंदो इन खे असीं चवंदासीं पार्टिसिपल जेको आहे सो प्रीपोजिशन। हाणे पार्टिसिपल मां ई सम्झी विया हूंदा शामिल, ठीकु आहे। त इन खे असीं थी वेंदा चवंदासीं त इहो लफ़्ज़ असांजो आहे पार्टिसिपल प्रीपोजिशन जो। त उमेद कंदा आहियूं एतिरे ताईं तव्हांजो क्लियर हूंदो। जेकॾहिं क्लियर न हुजे त असांखे ज़रूरु कमेंट कजो। चलो हिकु दफ़ो ॿीहर सम्झायूं था। पार्टिसिपल प्रीपोजिशन हिकु अहिड़ो लफ़्ज़ हूंदो आहे जो ख़तमु थिए थो ING ते या वरी ED ते। हाणे सवाल ई पैदा थिए थो त ED त थर्ड फॉर्म आहे, थर्ड फॉर्म त हमेशह वर्ब जी हूंदी आहे। त ही कुझु लफ़्ज़ अहिड़ा आहिनि जेको नाउन ऐं प्रोनाउन जो रिलेशनशिप पाण में ॾेखारण लाइ वर्ब खां पोइ इस्तेमालु कया वेंदा आहिनि। त अहिड़े लफ़्ज़ खे असीं चवंदा आहियूं पार्टिसिपल प्रीपोजिशन। हाणे असीं ॻाल्हि कंदासीं नंबर लास्ट जी, जेको आहे असांजो 5 नंबर ते फेयर्स प्रीपोजिशन। फेयर्स प्रीपोजिशन कहिड़ा हूंदा आहिनि इन लाइ हिते हिकु डेफिनेशन आहे। फेयर्स प्रीपोजिशन इंक्लूड अ प्रीपोजिशन ऑन ऑब्जेक्ट एंड ऑब्जेक्ट मॉडिफायर। जेको आहे सो फेयर्स प्रीपोजिशन उहे हूंदा आहिनि जेके ऑब्जेक्ट ऐं ऑब्जेक्ट खे जेको आहे सो मॉडिफायर कंदा आहिनि, यानी कि चेंज वग़ैरह कंदा आहिनि ऐं जेको आहे सो उन ते हिकु डिपेंडिंग ॾेखारींदा आहिनि। हाणे हिते कुझु मिसाल आहिनि ऑन टाइम, इट होम, बिफोर, क्लास। ही जेके आहिनि सो कुझु ऑब्जेक्ट आहिनि जिन्हनि खे असीं फेयर्स ऑफ प्रीपोजिशन पिणु चवंदा आहियूं। इन लाइ असीं हिते सेंटेंसनि जो इस्तेमालु कंदासीं। आई विल गेट टू कॉन्फ्रेंस ऑन टाइम। ॾिसो हिते जेको आहे सो ऑन टाइम लास्ट में अचे पियो ऑब्जेक्ट जी जॻह ते, त इन खे असीं चवंदासीं ही असांजो आहे फेयर्स ऑफ प्रीपोजिशन। हिते आहे जोहन फाउंड हिज होमवर्क अंडर द बेड। त हिते ॾिसो अंडर द बेड असांजो थी वेंदो फेयर्स ऑफ प्रीपोजिशन। उमेद कंदा आहियूं त अॼु वारी क्लास तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। जेकॾहिं अॼु वारी क्लास तव्हांखे पसंदि आई आहे त हिन वीडियो खे लाइक शेयर कमेंट ज़रूरु कजो। जेकॾहिं तव्हांखे अहिड़ियूं वधीक जेको आहिनि सो वीडियोज़ ॾिसणियूं आहिनि त असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो। इंशा अल्लाह ताला असां हाणे हिकु ॿी क्लास सां तव्हां सां मुलाक़ात कंदासूं। तेसीं ताईं असांखे ॾियो इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़। सिंध बारातियन सिंधी टोपी अज लक बारातियन इहा सिंध नदी